बदीन, उहो ज़िलो जेको सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीन, क़दीम तहज़ीब ऐं सियासी शऊर जी सुञाणप आहे। हिते अदब बि आहे, ज़राअत बि, सियासत बि, ऐं हा, नौजवाननि जे उम्मीदुनि जा रंगीन ख़्वाब बि। पर उन्हनि ख़्वाबनि खे मैदान न मिलिया ऐं जिन नाले मात्र मैदाननि जी रौनकुनि जो वाइदो थियो, उहे अॼु उजाड़ मंज़र पेश कंदा। सिंध जो हिकु अहम ज़िलो जिते वाइदा त घणा थिया, उम्मीदूं जागियूं, ऐलान थिया, फंड मंज़ूर थिया, पर अमली तौर कुझु बि न थियो। ग्राउंडनि जा दर बंदि रहिया, रांदि सां दिलचस्पी रखंदड़नि जा ख्वाब उजाड़िया विया। सरकारी फाइलनि में तरक़ी त थी, पर सरज़मीन ते कारीअ वारा कख। नौजवाननि खे बालनि सां न पर बेवसीअ सां खेॾणो पियो। बदीन जी दिल, पीर आलीशाह स्टेडियम, 16 एकड़नि ते पखिड़ियल हीअ जॻह रांदियुनि जे वाधारे लाइ 1990 में ठाही वई। 2015 में उन जो इफ़्तिताह थियो। मक़ामी रांदीगर सम्झी वेठा त हाणे बदीन में बि रांदियुनि लाइ बहितर मुस्तक़बिल ईंदो, पर उहा सोच रुॻो दिलि बहलाइण जो बहानो बणी। पीर आलीशाह स्टेडियम पीर आलीशाह वक़्फ़ कयो 16 एकड़ जी एराज़ी में मुक़रर हो। पोइ गवर्नमेंट सिंध बदीन डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट इनखे बाक़ायदा हिकिड़े स्पोर्ट्स कम्प्लेक्स जे सूरत में मंज़ूर कयो। ये 90s में तक़रीबन मंज़ूर थियो ऐं काफ़ी इन में बजट रखियलु हो। कमु हलंदो रहियो, काफ़ी अरसे ताईं कमु हलंदो रहियो, कमु रुकंदो रहियो, हलंदो रहियो। अलबत्ता 2015 में कमु हैंड ओवर थियो गवर्नमेंट खे मुकमल, जो नक्शो तव्हांखे असां ॾींदासीं, जंहिंमें क्रिकेट ग्राउंड बि हो, हॉकी ग्राउंड बि हो ऐं सॼो इंडोर स्पोर्ट्स कम्प्लेक्स। जेसीं ताईं कमु हलंदो रहियो तेसि ताईं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट ॾिनो हुननि खे म्यूनिसिपल कमेटी खे। उन्हनि जेको आहे सो चौकीदार बि हूंदा हुआ, उन्हनि जी मालिकी बि हूंदी हुई, उहे रहंदा हुआ, संभालींदा हुआ। पर जीअं ई जेको आहे सो इनोग्रेशन थियो त डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जेको आहे सो हाणे कंहिंखे हैंड ओवर करे, पर हू बदकिस्मती सां हैंड ओवर न करे सघिया कंहिंखे। हालत इहा आहे जो ग्राउंड मालिकीअ खां महरूम, कम अधूरा ऐं सहूलतूं नापेद। प्रॉपर हिननि जी चेयर लॻाइणियूं हुयूं हिननि खे, जेके न लॻियूं, ऐं मिड़ई जीअं हिन कम खे पूरो करण जे लाइ हिननि धिकियूं ठाहे ऐं हिन खे अणपूरो करे छॾियो। पर हिते गिरलूं लॻियल हुयूं, तव्हां ॾिसो त मालिकी न हुअण जे करे हिते का बि शइ कोन्हे। उहो दीवारुनि जे जेको सरियो आहे सो बि पटे खणी आहे। गवर्नमेंट जो इन में इन्वेस्टमेंट थी, एतिरो गवर्नमेंट जो वॾो पैसो लॻो, जंहिं मक़सद लाइ लॻो हू मक़सदु हासिलु न थियो। बेशुमार दरख़्वास्तुनि ऐं अर्ज़ियुनि बाद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जी छित पवण जो कमु 10 वरियनि में मस पूरो थियो। लमसम हिनखे 10 साल लॻा हिन जी छित पवण में। एतिरो टाइम ही जेको आहे सो ईअं ई खुलो रहियो। 10 सालनि खां पोइ कुझु शहरी, कुझु स्पोर्ट्समैन पुराणा उन्हनि खे वठी करे जेको आहे कुझु एहतजाज रिकॉर्ड कराया विया, जंहिं बाद हीअ जेका आहे छित जेका आहे उहो कंप्लीट कई वई। किचन ऐं वॉशरूम ठहिया त सही, पर इंतिज़ामी नाअहलीअ सबबि तबाह थी विया। ठेकेदार चवनि था पेमेंट न मिली, पर सवाल इहो आहे जे कमु पूरो न थियो त ऑफिसरनि ओके कीअं कयो? आख़िर उहा जवाबदारी कंहिंजी आहे? हीअ वॉशरूम आहे ऐं हीअ जेको आहे सो किचन आहे, ऐं हीअ हिननि जी ऑफिस हुई जिते ही जेसि ताईं इहे रहिया हुआ, हिते कमकार हलियो पियो या जेको आहे कमकार हिननि जो हीअ ऑफिस जे तौर ते हिननि यूज़ कई। साम्हूं वरी हुन पासे जेको आहे सो क्रिकेटर्स या रांदीगर जेके असांजा ईंदा हुआ पवेलियन चइजे, असां हुननि खां वरितो कुझु वक़्त जे लाइ रूम, जेसीं ताईं म्यूनिसिपल वटि हुयो। ऑफिसर हूंदा, हुननि शइ खे हुननि चेक कयो, तॾहिं हुनखे मुकमल पेमेंट कई हूंदी या वाइंड अप कयो हूंदो सिस्टम। हीअ हिकिड़ी वॾी फार्जेटी थी आहे। आम त चवां त जहिड़ा अदारा आहिनि, जहिड़ा हिन खां गवर्नमेंट जा स्टेक होल्डर आहिनि, इन्वेस्टिगेशन अदारा आहिनि, हिननि खे बि इन्वेस्ट कयो वञे, जंहिं हीअ अमल बग़ैर कंप्लीट कये, बग़ैर शयूं जो नक्शे मुताबिक़ ठाहे हैंड ओवर कई गवर्नमेंट इनखे ओके कयो आहे, त हुनजी बि चवंदा इंक्वायरी थियणु खपे। बदीन में टर्फ विकेट न आहे, उन करे हार्ड बॉल जा रांदीगर रांदि रहण लाइ मजबूरन टंडो बागो वञनि था, छो त सीमेंट विकेट ते खेॾण सां रांदि मुतासिर थिए थी। कुझु टंडो बागो आहे, उनखां अलावा जेके काफ़ी वेझा एरिया आहिनि उनमें वञिणो थो पए, बाक़ी परे त असां में एतिरी पहुच कोन्हे जेको वञी सघूं। सीमेंट विकेट ठही पई आहे ऐं सीमेंट विकेट क्रिकेट जी हिकिड़ी माना खिलाड़ी लाइ हिकिड़ी तबाही आहे। अॼु आउं ख़ासि तौर ते पंहिंजे स्टेक होल्डरनि खे, MPs खे, MNS खे, स्पोर्ट्स मिनिस्टर खे, हिंदू स्पोर्ट्स खे ऐं DC बदीन खे ख़ासि अपील थो करां, ख़ुदा रा हीअ असांजो हिकिड़ो पूरो ग्राउंड मौजूदु आहे, तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़र आहे हिन ग्राउंड जो। सिर्फ़ु
ग्रासिकल विकेट ऐं मड विकेट जी असां तव्हांखे अपील था करियूं कि असांखे ॾिनी वञे। डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन बदीन जे जनरल सेक्रेटरी जो चवणु आहे त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जी हालत ॾिसी दिलि रोई पवे थी। जेकॾहिं मालिकी कई वञे हा त बदीन जा रांदीगर अॼु अॻिते हुजनि हा। असांजे बदीन जे माण्हुनि जो ही जॾहिं मंज़ूरु थियो ऐं कमु हली रहियो, एतिरी ख़ुशी हुई कि शायदि असां ये स्पोर्ट्स जो कि न हुअण जे बराबरि ई बदीन में रांदीगर त हुआ, टैलेंट हुआ, पर अहिड़ी कंडीशन न हुई जंहिंमें उहो पंहिंजो टैलेंट खे ज़ाहिर करे सघनि, ख़ासि करे इंडोर ऐं क्रिकेट आउटडोर स्टेडियम में गेम हूंदी आहे। अलबत्ता बदकिस्मती सां ही गवर्नमेंट खे हैंड ओवर थियो, पर हिन जी मालिकी न थियण जे करे तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे कि हिन में टोटल जेतिरो बि पार्ट्स लॻल हुआ, हिकिड़ा त उहो कमीशन जे नज़र हुआ जीअं पंहिंजो दस्तूर आहे, उनखां पोइ को बि हिनखे सुपरवाइज़र न हो, को बि गवर्नमेंट जी तरफ़ां स्पोर्ट्स ऑफिसर जी तरफ़ां हिते स्टाफ मुक़ररु न थियो, जंहिंजे करे ही टोटल तव्हां ॾिसी सघो था जेतिरी बि शयूं लॻियलूं हुयूं, चोर मवाली इनखे खणी विया ऐं दीवारूं अॼुकल्ह किरनि पियूं। लिहाज़ा उहो जंहिं मक़सद लाइ ठहियो उहो मक़सदु न पूरो थी सघियो। असांजा जीअं रांदीगर जीअं पहिरीं बि दरबदर हुआ, अॼु बि उहो दरबदर आहिनि, कंहिं बि सुठे तरीक़े सां रांदि न करे सघनि पिया। ग्राउंड जे चौधारी गवर्नमेंट इस्लामिया कॉलेज, सिंध यूनिवर्सिटी लाड कैंपस, जिमखाना, स्कूल ऐं कॉलेज जहिड़ा इदारा मौजूदु आहिनि। यूनिवर्सिटी ऐं ॿियनि तालीमी इदारनि जे शागिर्दनि लाइ ही कॉम्प्लेक्स हिकु अहिड़ी जॻह थी सघे पई जिते क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, स्क्वाश, बैडमिंटन ऐं टेबल टेनिस जहिड़ियूं रांदियूं खेॾी सघनि, पर अफ़सोस उते न स्टाफ मुक़ररु थियो, न सिक्योरिटी। नतीजे में जंहिंखे जीअं वणियो उन उहा हालत करे सॼो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बर्बादु कयो। सर, हिन जी जेकर प्रॉपर मालिकी कई वञे हा त ही बदीन जी रांदीगरनि जे लाइ तमामु हिकिड़ी बहितरीनु शइ हुई। हिन में स्क्वाश थी सघी पे, हिन जे अंदरि जेको आहे सो बास्केटबॉल थी सघी पे, हिन जे अंदरि वॉलीबॉल थी सघी पे, हिन जे अंदरि टेबल टेनिस थी सघी पे, हिन जे अंदरि बैडमिंटन थी सघी पे। हाणे ही बैडमिंटन कोर्ट आहे, हिन जी हालत तव्हां ज़मीन ते ॾिसंदव त ॾिसो त चौकड़ी ठही पए, जीअं असांजे घरनि में असीं चौकड़ी ठाहे हुन कलर करे छॾींदा आहियूं, हाणे त कलर फिटी वियो आहे हिन जो। ऐं हीअ एॾो बेडोलो ठाहे करे कॾहिं बि किथे तव्हां बैडमिंटन जो कोर्ट या स्पोर्ट्स जिम्नेज़ियम अहिड़ो न ॾिठो हूंदो तव्हां। इंडोर टेबल टेनिस आहे, स्क्वाश आहे, बैडमिंटन आहे, ऐं एतिरे क़दुरु की एतिरी ज़बरदस्त सेटिंग आहे कि हिन में फीमेल बि रांदि करे सघे थो। सिर्फ़ु मालिकियत न थियण जे करे वरी बि उते अचूं था, न ठही सघी, ऐं असां त वरी बि चऊं था कि अहिड़ो तरतीब ठही वञे कि साॻी कंडीशन में अची वञे। दिलि खे दुरींदड़ ॻाल्हि हीअ आहे त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में मंशियात जो कारोबार ज़ोरनि ते थी रहियो आहे। नतीजे में रांदियूं पुठिते रहिजी वियूं ऐं मंशियात उरूज हासिल करे वरितो। सभु कुझु उजड़ी वियो। तव्हां हिते ॾिसंदो त बोतलूं टुटियूं पियूं आहिनि। राति तव्हां असां वेठा हुआसीं त हिते साम्हूं जेको आहे सो दोस्त वेठा नशो पिया कनि ग्राउंड जे अंदरि। इहा असांजे ग्राउंडनि जी कंडीशन आहे। हींअर मुआलिन जे हवाले आहे, छोकी को बि हिते मौजूदु न आहिनि। इनखे इन कंडीशन में दरवाज़ो आहे, न खिड़की आहे, का बि जहिड़ो जिम वग़ैरह का बि अहिड़ी सहूलियत कोन्हे जेको रांदि करे सघनि। सवालनि जा अंबार आहिनि जेके पुछी सघजनि था। कॉम्प्लेक्स जी सिक्योरिटी छो न हुई? उते अमलो छो न मुक़ररु कयो वियो? छा कंहिं ऑफिसर दौरो कयो? छा बहालीअ लाइ मुस्तक़बिल में को प्लान आहे? जंहिं एतिरो बजट मंज़ूरु कयो, जो टेंडर कयो, उनजी इंक्वायरी कई वञे, उन्हनि खे अदारा वेठा आहिनि ॾिसण वारा। मालिकी रांदीगरनि बदिरां मवारनि खे छो ॾिनी वई? हर दौर में वज़ीर हितां चूंडिजी आया। इस्माइल राहू, सिकंदर मेंद्रो, फहमीदा मिर्ज़ा, डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा, मौजूदा MNA हाजी रसूल बख्श चांडियो, मौजूदा MPA हाजी ताज मोहम्मद मल्ला, पर अफ़सोस उन्हनि जी सर्द महरी रांदियुनि जे जहान में ऊंदहि पखेड़े छॾी। बदकिस्मती आहे हिन ज़िले जी जो हिते मिनिस्टर त सभु रहिया, हर दौर में मिनिस्टर रहिया आहिनि, हर दौर में मिनिस्ट्रियूं बदिन खे मिलियूं आहिनि, पर स्पोर्ट्स सां हिन जी कंहिं बि क़िस्म जी कॾहिं बि कंहिं बि दौर में दिलचस्पी मोहबत नज़र न आई। तव्हां हाणे ॾिसो था त बदीन शहर में जेकॾहिं तव्हां वञी विज़िट करियो, पुछा करियो त तव्हांखे आइस जे नशे में सॼी सिंध में तव्हांखे बदीन टॉप मिलंदो। हिन दौर में हर ॿार वटि कंप्यूटर, मोबाइल आहे हथ में, सॼो कंप्यूटर हथ में आहे। ग्राउंड असांजा वीरान आहिनि। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स DC जी ऑफिस खां चंद विखुनि जे मुफ़ासिले ते आहे, पर DC खे अलाए फुर्सत मिली हूंदी कॉम्प्लेक्स घुमण जी, अलाए न। पावर DC जो ज़िम्मेवारी आहे, जो मेन डिप्टी कमिश्नर आहे, असांजो डिस्ट्रिक्ट हेड आहे, ऐं डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उनजी प्रॉपर्टी आहे। छो पैसो असांजो लॻे थो, गवर्नमेंट आवाम जो लॻे थो, टैक्स जो लॻे थो, पैसो लॻाइण जे बावजूद बि शइ हिकिड़ी तबाह थिए थी, त इन जो बि सज़ा जो हक़दारनि खे सज़ा मिलणु खपे। छाजे करे किथे ग़लती थी आहे? सिंध जा रांदीगर पंजाब जे रांदीगरनि जे साम्हूं शर्मिंदा थियनि था।
जॾहिं पंजाब जा रांदीगर खे हिन मेहणा ॾियनि था त तव्हां त टर्फ विकेट ते खेॾण जे अहल बि न आहियो। पंजाब असांजे सिंध जे माण्हुनि त अंदरूनी सिंध ते खिले थो की तव्हांजा रांदीगर टफ विकेट ते ग्रासिकल विकेट ते खेॾण जे क़ाबिल कोन्हे ऐं हुननि जी ॻाल्हि सच आहे। असां इन करे वरी बि तव्हांखे चऊं था पंहिंजे सिंध सरकार खे की असांजे इज़लात में असांजे लोकल में तव्हां ग्रासिकल विकेट ऐं टफ विकेट ठाहे ॾियो त ताकी असांजो टैलेंट तमामु घणो आहे। हद खां वधीक असांजे रांदीगर उन्हनि खां बि थी सघे सुठा हुजनि, असांखे उन्हनि ते एतिराज़ु कोन्हे, पर अलबत्ता हू खिल उन्हनि जे ख़तमु करियूं, असां उन्हनि जे बराबरि बियूं। बदीन जो ग्राउंड सरकारी ख़र्चनि सां तामीर थियो पर इस्तेमालु ई न थी सघियो। बदीन जा रहवासी चवनि था त पीपल्स पार्टी जो चश्मो लॻाइजे त सभु कुझु नज़र ईंदो, पर हक़ीक़त इहा आहे त हर शइ रुॻो कागज़नि में आहे, ग्राउंड ते कुझु बि न आहे। चश्मो लॻायो पीपल्स पार्टी वारो त तव्हांखे मस्जिद बि नज़र ईंदी ऐं ट्रैक बि नज़र ईंदा। तव्हां ई ग्राउंड खे सीमेंट विकेट पिया ॾिसो त असां उमीद था रखूं की अगरि इहा आवाज़ मुंहिंजी ॿुधनि त इन फ्यूचर असां हिते ग्रासिकल ग्राउंड हुजे। असांजे बराबरि में डिस्ट्रिक्ट सजावल आहे, अलहमदुलिल्लाह उते मंज़ूर थी वियो आहे, मकली में थी वियो आहे, बिटशा में थी वियो आहे, काफ़ी ग्राउंडनि में थी वियो आहे ऐं मंज़ूर बि कनि ऐं उनखां पोइ उनखे बाक़ाइदा मालिकी कनि, उनमें एम्प्लॉइज़ रखनि जो की उनखे संभालनि बि सही। सभु कुझु विसारे हिकु नई शुरूआति करे सघिजे थी। अञा वक़्तु आहे, टर्फ विकेट मुहैया कई वञे, पुराणियूं ग़लतियूं न वरजायूं वञनि, बाक़ाइदा तौर स्टाफ मुक़ररु कयो वञे, बदीन जे नौजवाननि खे नओं एतमाद ॾिनो वञे, पुराणी ग़लतियुनि खे सुधारे नए तरीक़े सां इनखे तरतीब कई वञे, इन ते स्टाफ रखियो वञे, जंहिं मक़सद लाइ ठाहियो आहे उन मक़सद लाइ थियो वञे त असांखे ख़ुशी थींदी। जेकॾहिं हाणे बि एहतिसाब न थियो त ईंदड़ नस्ल जो चाकिंग ऑफ दी वॉल हूंदो त संदन ॾोह कहिड़ो आहे, खेनि खेॾण लाइ मैदान छो न मिलिया। हीअ रुॻो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जी तबाहीअ जी कहाणी न आहे, हीअ बदीन जी बेवसी, नौजवाननि जी महरूमी ऐं हुकूमती बेहसीअ जी तस्वीर आहे। ढाबे जी नालो रुगो हिकु शहर जी सुञाणप न आहे, पर उन्हनि नौजवाननि जो हवालो आहे जेको फुटबॉल खे पंहिंजो साह सम्झनि था, पंहिंजा ख़्वाब ई पंहिंजो वक़्तु ॾियनि था, जिते हर दिलि फुटबॉल जे धक सां धड़के थी। हिते ॿारनि जे हथनि में पहिरियां बॉल अचे थो, पोइ स्कूल जो थेलो। हिते फुटबॉल रुगो रांदि न आहे, पर माण्हुनि जे वजूद जो हिसो बणिजी चुको आहे। पर अफ़सोस, जिते जज़्बो वधी रहियो आहे उते सहूलियतूं ख़तमु थी रहियूं आहिनि। हिते फुटबॉल जा मैदान त मौजूदु आहिनि, पर उन्हनि जो हाल ॾिसी मातम ई करे सघिजे थो। ढाबे जी में 3 अहम फुटबॉल ग्राउंड मौजूदु आहिनि। उन्हनि मां को बि हिकु रांदि जे वाधा जो सबबु बणिजी इलाइक़े जी सूंहं थी सघियो पए, पर उन्हनि जी हालति ॾिसी लॻे थो त ग्राउंडनि खे इलाइक़े जी सूंहं बनाइण वारो जज़्बो रुगो नौजवाननि में ज़िंदा आहे, सरकारी इदारनि में न। ढाबे जी में 1972 में जीअं लाल फुटबॉल ग्राउंड ठहियो त हिते ऐं भर पासे जे नौजवाननि में जोश जागी पियो। ग्राउंड आबाद थियो ऐं बाल खे थुॾा लॻंदा रहिया। शौक़ीननि जा कुकरा ई नारा गूंजिया। हिन ग्राउंड ते ज़िले सतह खां वठी ऑल पाकिस्तान टूर्नामेंट थींदा हुआ। अॼु हिते 8-9 क्लबूं प्रैक्टिस त कनि थियूं, पर ग्राउंड में ग्रास ॻोल्हियो नथो लभे, न फ्लड लाइट ऐं न ई सीटूं मौजूदु आहिनि। रंग रोगन त आतिशी शीशो खणी ॾिसिजे त बि नज़र नथो अचे। 8 खां 10 टीमूं हिन ग्राउंड ते खेॾी रहियूं आहिनि, जंहिंजे लाइ का बि फंडिंग न आहे। फुटबॉल फेडरेशन तरफ़ां बि करोड़ों रुपया फंड अचनि पिया, जेके हिते का बि शइ नथी ॾिनी वञे। केतिरा ई भेरा फंड्स मंज़ूर थिया, पर उहे रुगो कागज़नि ते मंज़ूर थिया। सरकारी फाइलनि ऐं कागज़नि ते फंडनि जी फुटबॉल खेॾी वई।
स्पोर्ट्स ऑफिसर तरफ़ां ग्रास लॻाइण जा वाइदा थिया, सेंटरनि जे दौरनि ते फोटो सेशन थिया, पर न ग्राउंड ते रंग आयो ऐं न ई ग्रास लॻो। गुलाम कादिर पलेजो की बेटी यहाँ पर आई, सस्सी पलेजो जो सेनेटर भी थी, उन्होंने इसी जगह खड़े होकर उन्होंने ऐलान किया इस ग्राउंड को में हम ग्रास लगाएंगे, इस ग्राउंड को हम ये करेंगे, इस ग्राउंड को हम वो करेंगे। वो भी चली गई। उसके बाद हमीद पंवर आए, हमीद पंवर साहब ने भी यही कहा कि भाई इस ग्राउंड को हम बनाएंगे, ये करेंगे, वो करेंगे। हमीद पंवर साहब भी गए, अमीर हैदर शाह साहब भी आए, उन्होंने भी ऐलानात किए, वो भी गए। अब समझ में नहीं आ रहा है कि ये ग्राउंड है या नई आबादी की पीएमटी है। आते हैं, वादे करते हैं कि हम ये करेंगे, वो करेंगे, आपका ग्राउंड भी बनाएंगे, नई आबादी को पीएमटी भी देंगे, नई इस पुराने इलाके को हम पानी भी देंगे। वोट लेने के बाद फिर वो नज़र ही नहीं आ रहा। जेलाल फुटबॉल ग्राउंड 1972 में ही फुटबॉल ग्राउंड जेको जेलाल जे नाले सां शुरू थियो, जेको यूनियन काउंसिल धाबे जी जेको मेन ग्राउंड आहे, जंहिंमें ईअं सम्झो त इंटरनेशनल प्लेयर बि हिते खेॾंदा आहिनि। 23 मार्च, 14 अगस्त, 6 सितंबर जे वॾा प्रोग्राम थींदा आहिनि। गगर से लेके बदीन तक आप जाओगे इंशाल्लाह आपको एक ग्राउंड नहीं मिलेगा। अगर कोई ग्राउंड मिल गया तो मेरा नाम दाऊद शाह खान, गरीबाबाद मार्केट में मैं रहता हूँ। डिस्ट्रिक्ट फुटबॉल एसोसिएशन ठट्ठे का मैं सदर हूँ और सिंध फुटबॉल एसोसिएशन का मैं नायब सदर हूँ। आप मुझे फ़ोन करके बता देना कि दाऊद शाह मैं यहाँ से गया, मुझे ठट्ठे में बड़ा मज़ा आया, मैं आगे बदीन में गया, मुझे बड़ा मज़ा आया, सुजावल में मैं गया, मुझे बड़ा, कोई चीज़ नहीं है यहाँ पे। पसमानदा सारे पैसे खा गए, कुछ भी नहीं है अकाउंटों के अंदर, तबाह बर्बाद कर दिए। ग्राउंड का आप हाल देख लो, इसके अंदर पूरे पाकिस्तान के लड़के शायद यहाँ खेल के गए होंगे। अगर आप मुझे बोलोगे मैं आपको एक एक की तस्वीर भेजूँगा कि यहाँ कौन कौन से प्लेयर नहीं आए, कौन कौन से मेहमान खसूसी इधर नहीं आए जिसने यहाँ पे ऐलान नहीं किया हो। इंजरी आपस में लगने से कम होती है और खड्डे में पाँव मुड़ने से ज़्यादा होती है। हमें चूरन पे चूरन की बाबा ये हमको बना के देंगे देंगे देंगे, वाह वाह करो, हमारे नारे लगाओ। स्पोर्ट्स के हवाले से ग्राउंड में किसी भी किस्म की कोई भी इंतजामिया है वो काम नहीं कर रही है। धाबेरी में बिलाल नगर में यंग पाकिस्तान फुटबॉल क्लब भी आहे। कॾहिं फुटबॉल मैच में लॻंदड़ नारनि सां गूंजंदड़ ही मैदान हाणे शादियुनि ऐं फंक्शननि जे बार सां लटिजी वियो आहे। जिते नौजवान रांदि खेॾंदा हुआ उहा जाइ तक़रीबन ख़तम थी चुकी आहे। नौजवान रोज़ अची उहे वण ई विया त वथाण ई विया चई वापसि हलिया था वञनि। कुझु नौजवान हार न मञीदे नथा रुकजनि, पर ग्राउंड हाणे खेनि क़बूल करण लाइ तयारु न आहे। धाबेजी में खान ब्रदर्स फुटबॉल क्लब जो मैदान भी आहे, जेको हाणे शाम जो पार्किंग बणिजी वेंदो आहे। कंपनियुनि जूं बसूं, बासर माण्हुनि जूं गाॾियूं ऐं गंद किचिरो इन ग्राउंड जो मुक़दर बणिजी फुटबॉल लाइ कातिल ज़हर बणिजी विया आहिनि। जेके मैदान टूर्नामेंट्स लाइ मशहूरु हुआ हाणे रुगो यादगिरियुनि में वञी बचिया आहिनि। मक़ामी फुटबॉल उहिदेदारनि मुताबिक़ ज़िले में फुटबॉल लाइ न सिर्फ़ु साज़िशूं पर बेहसी बि वधी आहे। ज़िले स्पोर्ट्स ऑफिसर पाण पंहिंजा ग्रुप ठाहे वेठो आहे। कोचिज़ रांदीगर मुंतज़मीन खे नज़रअंदाज कयो वञे थो। डिस्ट्रिक्ट स्पोर्ट ऑफिसर अजहर बरोई साहब हैं, तो उनसे हमने कई मरतबा उन्होंने अपने 2 ग्रुप बनाए हुए हैं। मैं हालांकि सिंध का सदर हूँ, फ़िलहाल मैं सदर हूँ 4 साल, मुझे वो कुछ भी नहीं, मैं यहाँ ठट्ठे का सदर हूँ, मेरे साथ चलना चाहिए उनको, मगर वो हमें किसी भी चीज़ में नहीं बुलाते हैं। यूथ अफेयर्स जे इदारे ते इल्ज़ाम आहे त उहो मक़ामी रांदीगरनि खे छॾाए ई नथो। जेके इवेंट थियनि था उते प्लास्टिक जी ट्रॉफी ॾेई फ़र्ज़ु पूरो कयो थो वञे। कोई भी प्रोग्राम होता है खुद अपना कराते हैं, अपना प्रोग्राम करा करके उसको आगे रखते हैं, हमें किसी भी चीज़ में वो नहीं बुलाते हैं। सिंध अफेयर का जो प्रोग्राम होता है, सिंध स्पोर्ट्स का जो प्रोग्राम होता है, वहाँ से लाखों रुपए इनके पास आते हैं। ये यहाँ पे 2 प्लास्टिक की ट्रॉफियाँ रख के हमारे लड़कों को धोखा दे के बेचारे घर चले जाते हैं। मक़ामी उहिदेदारनि जो चवणु आहे त अरबाब लुत्फुल्लाह जे दौर में फुटबॉल लाइ 2 करोड़ मंज़ूर थिया हुआ, पर मंज़ूर थियल पैसा केॾांहुं विया का ख़बर न आहे। घणी पुछा ॻाछा खां पोइ ॿुधायो वियो त फंड रक्शे में अची रहिया हुआ ऐं रस्ते में ई फुरिजी विया। उहो फंड जेको ग्राउंडनि ते ख़र्च थिए हा हाणे लतीफ़ो बणिजी वियो आहे। लुत्फुल्लाह के टाइम पे 2 करोड़ रुपए मंजूर हुए थे, क्या नाम है, अपने यहाँ के लिए, ठट्ठे के लिए, जिसके अंदर आपको पता चला कि 60 लाख रुपए बोले वो रक्शे वाले से गुम हो गए थे। इधर हमें कोई 60 रुपए नहीं दे रहे, रक्शे वाला 60 लाख रुपए लेके चला गया। तो सारी दुनिया हंस थी इस बात पे, मीडिया वाले भी हंस रहे थे और लोग भी हंस रहे, भाई 60 लाख रुपए कैसे चले गए। तो बाकी 1 करोड़ 40 लाख रुपए वो कहाँ गए उसका भी कोई आता पता नहीं है। फुटबॉल फेडरेशन तरफां को प्रोग्राम थियो जंहिंमें 2 करोड़ रुपया मिलिया हुआ ऐं जंहिंमें नौशाद आलम जेको सेक्रेटरी आहे रक्शे जे अंदरि 60 लाख रुपया खणी आयो पे, जंहिंमें वो रक्शे में जेको सो चोरी थी आहे हुननि जे बकौलत असां खां उहो फुरिया विया। हाणे हीअ हालत लॻी पिया त 60 लाख रुपया खणी अचणु वो रक्शे में, रक्शे में 60 लाख रुपया कीअं खणे, टैक्सी भी करे सघिया थे, ॿी पंहिंजी गाॾियुनि बि वठी सघिया थे। हाणे हीअ हालत असांजे हिननि ग्राउंड जी। टुटल पोल, बंजर मैदान, मिटीअ जा टुकड़ा,
इहे ई आहिनि फुटबॉल लाइ इस्तेमालु थियल फंडनि जा निशान। पर ज़िले जी फुटबॉल बिरादरी अॼु बि उमेद सां आहे त दौर बदिलबो ऐं फुटबॉल जा ही मैदान वरी आबाद थी पुरौनक बणजंदा। अभी आज ये ग्राउंड हमारे पास बचा हुआ है, इसी ग्राउंड के अंदर शादी ब्याह भी हो रही है, इसी ग्राउंड के अंदर जो है जनाजे भी हो रहे हैं, इसी ग्राउंड के अंदर ईद की नमाज भी हो रही है। बाकी तो हमारे पास कोई जगह ही नहीं है। कौन सी जगह है कोई बता दे। आज अगर ये चार दीवारी ना होती तो यकीन करिए ग्राउंड भी ना होता। अभी मैं ये रिक्वेस्ट करना चाहूँगा, जो हमारे MP हैं हाजी अली हसन ज़रदारी साहब, माशाल्लाह उनके पास 2 बड़े बड़े होते हैं और हम उनके साथ हमने उनको वोट निकाल के घरों से हमने वोट दिए उन लोगों को। मेहरबानी करके हमारे इस ग्राउंड को देखा जाए, इसको तवज्जो दी जाए, इसकी चार दीवारी को दोबारा बनाया जाए, इसको भराई की जाए, इसके अंदर ग्रास लगाया जाए, इसको फ्लीट लाइट किए जाए, इसके स्टेडियम को बनाया जाए। कई दफ़ा त ॿार जेके ज़ख़्मी थिया हीअ पूरी हालत लॻी पिया हिते मावाली हिन वक़्तु मावालिन त कॾहिं त ख़तमु करे छॾियो आहे। पहिरीं त अञा डबल हुई, उहो मावाली कॾहिं साइड ते करे छॾियो। हाणे मावालिन जे मौज लॻी पिया स्पोर्ट। हाणे केॾी महिल बि को वॾो हादसो थी सघे थो जेको असांजे लाइ हिकिड़ो ख़राबु हालत थींदी थिए। असां उन ज़िम्मेवार केरु आहे, उन ज़िम्मेवार हाणे असीं सम्झंदासीं या जा त चेयरमैन आहे फेडरेशन जा जेके पहिरीं सदर आहिनि या उन्हनि जा हिन वक़्तु बि 40 लाख रुपया जेका असांखे मिलिया आहिनि उहे अञा ताईं छो न ॾिना विया आहिनि। अगरि उहे ॾिना विया आहिनि त कंहिंखे ॾिना विया। उहे नौजवान फुटबॉल जंहिंजे दिलनि जी धड़कन आहे, उन्हनि जा ख्वाब इन्हनि ग्राउंडनि जी मिटीअ सां जुड़ियल आहिनि। सरकार खे बि हाणे ख़ामोश न रहणु घुरिजे। ग्राउंड रुगो मैदान न आहिनि, उहे त उमेदुनि जा किला आहिनि, उन्हनि खे वीरान न करणु घुरिजे। लावारिस रांदियुनि जे लावारसी जी हाणे पुॼाणी थियणु घुरिजे।